बाबा उर्स तोखे मूं वारे फैसले जो कल दुख तो जरूर थियो हूंदो, पर छा कजे बाबा। कसा कांडा फिका मिठा ये खबड़े लीमे वारा राज जा माण्हू आहिनि, हलाइण त आहिनि न। वाह, सुभाणे वरी को ॿियो रुसी वेंदो, ईअं त राज विखरी वेंदो बा। बाबा से मूंखे कंहिं बि ॻाल्हि जो ॾुख कोन्हे। हथ जूं 5 आङुरियूं बराबरि कोन्हनि। लीमो ऐं खबड़ मुंहिंजा भाइर आहिनि, उन्हनि खे परचाए पोइ पुट पाणाईंदुसि। ईअं भाइरनि खां सवाइ भत कोन कंदुसि। पर थोरो ॾुख आहे, चइनि राज वारनि खे तकलीफ़ अची वञे। घटि में घटि मूंखे उन्हनि जा हथ धोइण जो हक़ त ॾियो। अदाउर सर, बाबा हिकु देग जो मसालो न आहे यार, तूं सम्झी नथो। लीमे ऐं खबड़ खे परचाए भाइरनि खे मोहमान ॾींदे त हिकु देग जे बजाए 2 देगियूं लाहींदासीं। 2 देगियूं। बचल खाना, मूंखे सिर्फ़ु इहो ॿुधाए त लीमी ऐं खबड़ खे दुकान ते वञी परचाए या तो वारे उता कथे, छो त हुननि जो घर त को आहे ई कोन। कॾहिं दरगाह ते हूंदा आहिनि, कॾहिं तो वारे उता कथे। बाबा तूं पहिरीं त 2 भाइर गॾु वठी वञी लीमे ऐं खबड़ खे परचाए, बाक़ी ॻाल्हियूं पोहनि ॾिसंदासीं। उन्हनि खे बिरादरीअ में सॾाए ॻाल्हियूं कबियूं। बाबा जेको अव्हां जो हुकुम। मां हदे फोगे खे वठी वञी मेड़ मिंथ कयां थो। दुआ कयो त परची पवनि, भाइरनि खे जीअं ॿीहर तकलीफ़ न ॾियणी पए। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। वे दातू वे बाबा, ॾे ख़बर दातू, पहिरों काथे पुॼाया आहीं? बचल गान पहिरों दरिया पार थी वियो साईं। इन जो मतिलब त चोर पारे चाई आहे। बिल्कुलु बचल खान, पहिरों उन्हनि 3 पारोचनि जो आहे जन असांजी औताक ते मानी खाई निमक हरामी कई आहे। ॾे ख़बर दातू, ॿार घर मोटी? न बचल खान, ईराणो पार वियो आहे। बाक़ी जेके मूंसां गॾु हुया उहे सभु पंहिंजे घर विया। दातू छा थो सम्झी? ॾे ख़बर, पारे चंद ते पुलिस चाढ़जे? बचल खान बाबा बादशाह माण्हू, पुलिस कचे में पहिरियां त वेंदी कोन, ऐं जे वेंदी त हरू भरू ग़रीब गुरबो सटिजी वेंदो ऐं हियां बि कोन ठरंदो। बाबा पुलिस वधि में वधि मैं मोटाईंदी न, बस न। ऐं हीउ जेको राज सां गॾु तुंहिंजो पटको लथो आहे, उनजो प्लान कंहिंखां वठिबो? दातू बि सभु ॻाल्हियूं माफ़ करे सघजनि थियूं, पर पारे चंद खे इज़त जो प्लान नथो छॾे सघे। ओ या शइ, मुंहिंजी ॻाल्हि ॿुध बचल खान। पारे चा जेकॾहिं झंग में मुड़ुस मारे में काहे वञनि हा न, त खून में माफ़ करे छॾिजे न। पर मास्तर शफ़न जे घर जो लोड़ो लताड़े निंड पियल नंगनि में घिड़ी करे मैं चोरी कई अथनि। दातू, चोर मास्तर शफ़न जी न, पर तुंहिंजे मुंहिंजे बच्चनि में घिरी में काहे विया आहिनि। ओ या शइ, हाणे कई न असुल ॻाल्हि। दातूअ खे बस रुगो एतिरो इंतज़ारु आहे त ख़ैर सां ईराणो मोटे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।